असदकुम हयाल उस्मान वाक़बाहुम अली वक़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सब साथी बाआवाज़ बुलंद मदनी सरकार ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला इसमें मोहम्मदिन जिसमें मोहम्मदिन रूह मोहम्मदिन बलद मोहम्मदिन। सब चो सुबह मोहम्मद जा आशिक़ ॾाढा जो कुछ तो हाजी दिलावर जो बथलाल क्यों ॾाढा जोर सां जेके गर्मी ॾाढी लगी हुए ॾाढा जो सुबह खबर तो सुबहान अल्लाह जी माना चाहे सुबहान अल्लाह जी माना अल्लाह पाक छा खां खाइण खां पीअण खां हलण खां सुम्हण खां निंड खां ज़ाल खां औलाद खां बच्चन खां हाय फरिश्ता अर्श के रिपोर्ट ॾींदा मौला हे चवनि पिया त अल्लाह पाक आहे। रब तो चाहिए केॾा बि गुनाहगार आहिनि इन जुमले जे सदके गुनाहनि खां पाक करे जन्नतनि जी लिस्ट में नालो लिखो। पता हल जज़ाउल एहसान इल्लल एहसान। चंगाई जो बदलो तो चंगाई आ। चंगाई जो बदलो असां वटि पोड़ा केड़ा पाहा कढींदा आहिनि चंगाई कई हा कंधनि पई न पोइ तूं चंगाई कई कान्हे। माना हिकिड़ो तोखे चांहि प्यारे तूं ठोके डंडो हणे सा न वो तोखे चांहि प्यारे न तूं ठोके मानी खाराइस। क़ुरान ईअं थो चए हल जज़ाउल एहसान इल्लल एहसान। चंगाई जो बदलो चंगाई आहे। मां दुरूद अड़ो शुरू किया आज रब राजी थियो न महबूब जे दुरूद जे सदके सभिनीन के माफ कर। हुव सरमद सरमदन उम्मतन मुद्दतन जिद्दतन किद्दतन मक्कतन मदीना। ॾाढा नथा चो सुबह जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो न हिन साल मदीने में ईंदो घणो करे त मूं सां गॾु हलंदो पर टिकेट पाण भरींदो। कणक महारन जी लथी आहे मुंहिंजी थोरी हाजी दिलावर चए थो तोखे बि वठी हलंदासीं। दुआ कयो मदीने पाक हलूं जंहिं होटल ते पंहिंजी राश हुजे सुबुह जो निकिरो माण्हुनि खां पुछो मस्जिद नबीअ ॾे कहिड़ो रस्तो वेंदो। माण्हू जेको जवाबु ॾियनि शाइर नकुल थो करे चए थो कॾहिं हाजी मूंखे चवंदा मुहम्मद जो इहो घर अथई। ॾाढा हिन गाड़ीअ जो पेट्रोल आहे सुभान अल्लाह। कॾहिं हाजी मूंखे चवंदा मुहम्मद जो इहो घर अथई। इहा मस्जिद मदीने जी इहो महबूब जो दर। सुम्मा सैदा सुम्मा रजा इला समाइल अव्वल वसानिया वसालिसा वराबिया वलखामिसा वसादिसा वसादिया इला सिदरतिल मुंतहा फयक़ूलु अल्लाहु तआला तक़द्दम या रसूल अल्लाह तक़द्दम या रसूल अल्लाह तक़द्दम या रसूल अल्लाह। आज के रसूल बैयो तो बुलंद करे जाओ बैयो तो मुझे भाई शुरू आ पर आज तो अरबी में कहाँ जो जोर भरे अंग्रेजी थे बी काम सी काम टी काम वन काम पछाड़ी ना काम हराम जो अरबी पढ़न। कुरान जी बोली अरबी आ मक्के मदीने जी बोली अरबी आ साहबा जी बोली अरबी आ मुझे मौला अली जी बोली अरबी आ खुदा जो कसम जन्नत जी बोली अरबी आ। अथव जन्नत जो मूड़िया सदाई गालन जारी में धिका खाईंदो जन्नत खपे हाने मां सखर तकीर के मुझे जन्नत खपे हिकिड़ो हमरा उथी बीठो जन्नत खपे मुझे ज़ाल जो नालो को जन्नत रन हसन भागी हणी सैंडलन सां गंजो केस मुझे वतो वारी जन्नत दुखिया अल्लाह जी जन्नत दुआ कयो जे आर मार में गॾु थियाऊं न ईअं जन्नत में बि गॾु हुजूं। ॾाढा नथा चओ मां जन्नत जी झलक ॾींदुसि विच जलसे में इंशाल्लाह विच वाइद में सब था चओ सब बेटा ई तो चे के जाके जी आया ही पण के च संधन आ सिंधिया ही न जाना हो त अरबी पिया पुछन
मां त आयो ई भिटाईअ जे दरगाह तो आहियां। और सिंधियाई न जाना हो त अरबी पिया पुछन मरबुक वमन नबीयुक वमा दीनुक। ये बोली बारो चन पर मुंहिंजी अॻियां तिन शलवाई विंगी न थी। बेटा ही तो जो अवल नाम अलाह जो अवल नाम कलमे में पहिरो नंबर, आजान में पहिरो नंबर, तकबीर में पहिरो नंबर, नमाज में पहिरो नंबर, कब्र जे पुछाने में पहिरो नंबर। बेटा ही तो जो अवल नाम अलाह जो ही मंज हंडा पाए पांदुगिचीअ में डो हडमर बख्शा कावड़ गुस्से कूड़ खां पंहिंजी जान बचा इश्क अरबिया जाम सां रखी नीह निभा पर मिठो नाम मोहम्मद जो रग रग मंज रचा। सैयद तो जो कामिल करबला करबला में आया नमाज में कामिल सखा में कामिल तबलीग अली जी औलाद मोहम्मद जे दीन में कामिल। ॾाढी हाँ चओ अली अली चओ अली अली असा का नफरत न कर भली आ हेडे भी आए दर अली अली ए हाले जी वारा कामिल अमरोज वारा कामिल बेर शरीफ वारा कामिल जो बंदी कामिल खुदा जो कसम जमीयत वारा अथवा कामिल। नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम। कामिल मानुन के रब सां मिलाईंदा आमिल मानुन के मानुन सां मिलाईंदा। वञो घोट की आदल पर फुटपाथ जे नालीअ जे मथां हथ ॾेखार तुंहिंजे क़िस्मत में चाली कयल आहे। जद पंहिंजो हथ ॾिस अञा घणा साल पिननि पाण पिने पाण थुक न खंगारनि में असांखे क़िस्मत ॿुधाए। क़िस्मत जी ख़बर न मुल्ले खे आहे न मौलवीअ खे आहे न ज़ाकिर खे आहे न ज़मार खे आहे न चुपे खे आहे न कुपे खे आहे। हाजी दिलावर जे दावत ते अचण वारा क़िस्मत जी ख़बर उन रब खे आहे जंहिं काइनात खे पैदा कयो आहे। जोर सां अकेले रब जा पूजारी ॿई हथ बुलंद करे जाओ ॿई हथ जट फुक वेठो ने साईं खे जी ख़बर आहे। साईं खां पुछ चोणस बोड़ छाजो चाड़ियो सजी ख़बर कंहिंखे न आहे मुंहिंजे रब खे आहे। कुरान पढ़ा सूरह तबार थो पढ़ा 29 सिपारो कुरान छा थो चए अला यालम मन खलक। कुरान तो पढ़ा सूरह तबार अला यालम रब तो चए कंहिंखे बि ख़बर न आहे सजी ख़बर हुन रब खे आहे जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे। न लॻो न 2 नंबर पीरनि जे पोयां इमरान खान त वरी ज़ाल ई पीरणी रखी आहे। पीर भी सागो तो मुर्शिद भी सागो। रोज़ो विञाई न असांजो जोणस चाहियोसि चे जुमे जी ईद थींदी 2 खुतबा थींदा साल वॾो थींदो गौरो थींदो हुकूमत वेंदई मां या पीरणी न आहे खीरणी आहे। ये भागी सॼो रोज़ो खाई रही खबरदार सॼी ख़बर हुन खे आहे जंहिं काइनात खे पैदा कयो आहे। इंतिहाई लंबो चौड़ो सफ़र करे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे दरगाह त उस्तादुल उलमा सरताजुल उलमा शमसुल उलमा हज़रत मौलाना साईं अली हसन माहर साहब जे इंतिहाई इसरार थे हाजी दिलावर साहब जे दावत थे आरकान माहर जे अंदर सालाना इज्तिमा में शिरकत जो मौक़ो मिलियो आहे। अल्लाह खां दुआ है तो अल्लाह सभिनी जी हाज़िरी कबूल फरमाए। काफ़ी बुजुर्ग पहुतल आहिनि तव्हां बि 10 बजे खां वेठा आहियो इंशाअल्लाह। हाजी दिलावर जो जलसो शाम जो 5 बजे ताईं नारे तकबीर जे सदाउनि सां गूंजंदो। वेहंदव या भॼी वेंदव मां ॾिसां कहिड़ा कहिड़ा मुजाहिद आहियो मां ॾिसां जेके मुंहिंजो वाइद ॿुधी भॼी वेंदो। साईं चए तो भुलिजी पिया ऐं शरीयत में भुल माफ़। रोज़ो रखी को न पहिरियों अची लंजारी वेंदा होटल ते हिकिड़ो गिलास ॿियो गिलास अड़े जा पुट तो त रोज़े या टायर ई कढी छॾ पर शरीयत चए थी जॻुई माफ़। केॾो त मजमो आयो आहे। पहिरियों त मां तव्हांखे मुबारक थो ॾियां जो तव्हां ॾींहं जो जलसो रखियो आहे न त ॾींहं जो जलसो ॾुखियो आहे राति जो सफ़ा सवलो आहे।
रात जो रुको साल खा मोकल वठणी बस जलसो वञा तो छा कजो मायूं को पर चांडियो पर ॾींहं जो साईं ही बि कमु आहे ही बि कमु आहे लंजारी बि वञिणो आहे आदलपुर बि कमु आहे घोटकीअ त मूंखे ज़रूरु वञिणो आहे सक्कर डॉक्टर खां टाइम त अॼु सभु कम छॾे मोहम्मद जो ज़िक्र ॿुधण आया ॾाढा नथा चओ सुभाणे आशिक़ रसूल ॿई हथ बुलंद करे चओ ॿई हथ छो त नबीअ जो ज़िक्र ई इबादत आहे वह जाए केड़ी आ जाते मिठे मोहम्मद जो जिक्र ना आदम अलैहिस्सलाम जे तौबा में मिठे मोहम्मद जो जिक्र आ नूह अलैहिस्सलाम जे बेड़िया में मिठे मोहम्मद जो जिक्र आ ईसा रूहुल्लाह जे बिशारतन में मिठे मोहम्मद जो जिक्र नबियन जे ज़बान ते मिठे मोहम्मद जो जिक्र आलमन जे ज़बान ते मिठे मोहम्मद जो जिक्र शायरन जे ज़बान ते मिठे मोहम्मद जो जिक्र आसमानी किताबन में मिठे मोहम्मद जो जिक्र रब तो चए वरफाना लका जिक्र का सोहरा कायनात में कदम न रखई सजी दुनिया मां रब तो मोहम्मद ते मस्त करे जड़ी है नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा असा के हर शय महबूब जे सदके मिले जान मिले मोहम्मद जे सदके माल मिलो मिठे मोहम्मद जे सदके रमजान मिलो मिठे मोहम्मद जे सदके कुरान मिलो मिठे मोहम्मद जे सदके ईमान मिलो मिठे मोहम्मद खुदा जो कसम असा के रब मिलो मोहम्मद जे सदके मिलो राजा नथा जो सब रोजा सबने के मिला रमजान असा के मिलो किताब सबने के मिलिया कुरान असा के मिलियो ॾींहं सभिनी के मिलिया जुमो असा के मिलियो रातियूं सभिनी के मिलियो शब कदर असा के मिली खुदा जो कसम नबी सभिनी के मिलिया पर नबीअन जो सरदार मिठो मोहम्मद असा के मिलिया भागत भला दिस अल्लाह पार फरमा उमर लब्बैक या रसूल फरमा मुबारक ताई या रसूल छाजी फरमा नबी सभिनी के मिलिया पर नबी जो सरदार मोहम्मद तो के मिलियो ॾाढा नथा जो सुभान अल्लाह अल्लाह अकबर बेटा ऐसा तो चाहे बिना हुब्ब हबीब जे बंदगी बेकार लतीफ सैयद बिना हुब्ब हबीब जे बंदगी बेकार या करी खैरातू या करी हज हजार तैमा बेहिश्तुई बेजार जंजो इश्क ना है अरबिया से पढ़ो पढ़ी जाओ सबक ने सूर जो मीम रख जाए मन में पर अलिफ तय गया मीम खा मुरादा मिठो मोहम्मद मोहम्मद माना सिज तारीफ करे चंद तारीफ करे सितारा तारीफ करे फर्श तारीफ करे अर्श मोहम्मद उनके चइबो जंहिंजी अर्श वारो रब पाण पियो तारीफ करे हुजूर फरमा मां पंहिंजी उम्मत छॾाईंदुसि या रसूल अल्लाह केतिरी उम्मत छॾाईंदो अधु जो हिस्सो सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा मज़ो नथा कयो ॾाढा इमरान खान हर शय ते टैक्स आया पर सुभान अल्लाह ते टैक्स गाड़ हर शय ते टैक्स खंड वनी दे के सब के पहुंची आजे तो घबराना नहीं है इमरान खान जो मां ताके गालू बुधाया ना खिली खिली सबर पाए सुनी पो अल्लाह वजीर आजम थियो ना पहिणो केड़ो ऐलान कई जे मुल्क जी तरक्की चाहियो ता त लेट्रिनो साफ कयो वजीर आजम आया भंगिन जो जमादार वरी पोचे में हूं पालो वरी चे कुकड़ियों पालो वरी चे भंग पोखो मवालिया मवाल बेचार भी तो पुलिस अचे छापो एकड़ो ये भगो एकड़ो एकड़ो वरी मुकाम में नंढड़े बार जे कबर पुलिस चई छा तो करी जे बाबे ते कुल अरे त नंढड़े बार जी कबर आ जे बाबो नंढे हुंदे मरी वियो हुजूर फरमा मां पंहिंजी उम्मत छॾाईंदुसि या रसूल अल्लाह केतिरी उम्मत छॾाईंदो अधु जो हिस्सो हदीस तो पढ़ा पाण फरमायो अला तरज़ा वाहिदुम मिन उम्मती फिन्नार मुंहिंजो हिकिड़ो उम्मती जहन्नम में माराज़ी न थींदुसि सॼी उम्मत छॾाए जन्नत में वठी मुहम्मद पोइ राज़ी थी
समर जनी नसान अरे हो तो बि हिमायती तंहिंजो खणी शफ़ात जो झंडो हथड़न में पुनल ईंदम पाण। एडी शान वारो नबी, एडी अज़मत वारो नबी, हुजूर जी हर अदा निराली आ, हर अदा। तो भी मां जे पेट में रहो, मां भी रहियो आ, सांजन भी रहिया, ॾींहं रात जो फर्क। असां मां जे पेट में ज़रे हेॾे पुस्तियूं, ज़रे हेॾे पुस्तियूं, जहिड़ो क्रिकेट बि थो खेॾे, हराम जो माउ खे सुम्हण ॾियो। पर अम्मा थी जे हुजूर मुंहिंजे पेट में ओघराई ॾियां त अतर जी ख़ुशबू। आशिक़े रसूल ॾाढा जो पत्थर ते कदम रखां त पत्थर अटो बणिजे। मां जबलनि में बकरियूं चारियां, पत्थरनि मां आवाज़ बुशरा रखिजा आमिना, आमिना मुबारक तुंहिंजे पेट में अजर जो सरदार, पोजन जो सरदार, नूरन जो सरदार, अरशन जो सरदार आमिना यो बच्चो जमई त नालो ई मोहम्मद रखिजा। ॾाढा नथा जो सुभान अल्लाह, ज़ोर सां। अगलो जेको लॉकडाउन थियो न, अगले रमज़ान में जॾहिं साईं मुराद अली शाह बाहूं पियो बदे, न निकिरो मरी वेंदव, न निकिरो। मुझो जेतिरा मरंदा न ओतिरा कढंदासीं, 5 पोड़ा मरंदा, 50 छोकरा कढंदासीं। वञूं काॾे, ॿाहिरि था वञूं, किरोना थी वधे, घर था वेहूं, ॿार था वधनि, काॾे वञूं? गवर्नमेंट चए 2 बच्चे ही अच्छे, 2 ॿार त प्यारी प्यार, पर असांजो नबी छा थो चए, सुभान अल्लाह जो त हदीस पढ़ा ज़ोर सां। हुज़ूर तो फरमाया तनाकहू वतवालदू वतकासरू, शादियों कयो, निकाह कयो। मस्जिद मुराद अली शाह के छड़ा याद आया है, जे तो 18 सालन का पोइ जेको छोकरो न पढ़बो पिणस का 500 रुपया दंड वठंदुसि। 20,000 रखिया न 500 जा शादी शादी जाते थो वञा, छोकरा चुंबड़िया पिया न, जुबो ई फाड़े छॾियो थो। अॼु तकरीर अहिड़ी कजांइ जो बाबू समझी वञे। घणेई थो पोड़नि खे चवां छोकरनि जूं शादियूं करा, साईं लॉकडाउन थी वियो, फुटन भी मज़ो कोन कयो, कणक जो भी वो हाल कोन हो। दुआ कयो अल्लाह से कम मंदड़े में बरकत ॾे। तो त 2 फसुल क्या, छोकरे जा त 6 फसुल विया हलिया। शादियूं शादियूं कयो। साहबा पुछो या रसूल अल्लाह भली शादी केड़ी आ? सुभान अल्लाह जो त पोइ हदीस पढ़ाऊं, मज़ो न था कयो ॾाढा। मोहम्मद जो आशिक़ भई त बुलंद करो जाओ, भई त गुलाम कादिर खल्क कादो आ हेड़ी गर्मी में अल्लाह आशिक़न के गर्मी छा कंदी बेटा। इदो जे पतंग सदाए पाण के त पो मच दिसी न मोट। अल्लाह वड़े वाह हाजी तिलावर अज मारन थक कई लाए छ मार यारिया जा भला तव संगत में मारन जो 100 में हूं कोई छड़ो संगत। बाकी झेड़ो की ते चाहे जे को पते भी 13 कोन कंदा। अल्लाह झेड़े खं बचा छो त कावड़ जो शरीयत में इलाज आ। बीचे कावड़ आया वेही रहो, वेठे आया सुमी पाओ, अञा न थी छड़े पानी पियो, अञा न थी छड़े ठोके तड़ो कर कावड़ा बाह बाह जो लगे त पोछा पेट्रोल हणंदा। बियो कावड़ जो इलाज रसिया जाते कावड़ आया न वजाए छड़े वञो कोन विढ़ंदा आयो हिक बे के चओ टरो हितां हे थोड़े घणे ते विढ़ंदा बी मां घरों थी अचां तोखे ॾिसां थो। चाहे जेको पते माण्हू न मारियो इंसान मुसलमान जी क़ीमत काबे खां बि मथे आहे। नथा चओ सुभान अल्लाह। सोना अगले लॉकडाउन का पहिरियों असांजे बिचा जेको ईसाई आयो उनखे बुझो नबी साईं जो कलमो पढ़ चेन्ना मुझे पढ़ चेन्ना मुझे पढ़ चेन्ना मुझे बल नबी साईं जो नालो छा आहे के मोहम्मद मुझे वरी ॿुधा के मोहम्मद मुझे वरी टियों दफ़ो जो नबी साईं जो नालो वरितई अखियुनि मां ॻोड़ा रोई पियो। मुझो मञेसि में नथो रोए छो थो। अरे ॿार ॿार हाय क्रिश्चन जो जवाब ईसाई जो जवाब जे मौलाना तहाजे नबी जो नालो एड़ो जो सजण वठन तभी चप चुमियूं ॾियनि जे दुश्मन वठन तभी चप चुम। नारे तकबीर
शान मोहम्मद मुस्तफा मकाम मोहम्मद मुस्तफा केड़ा सोना है नाम है मोहम्मद मेरी दिल दी तार हिलावे तुही चप चुम दे जड़े नाम है मोहम्मद आ छा त खलकाया कना तू लगी न कना तू खुदा माने अचा बियो पुलिस माखे रोक्यो जे गाड़े मुझो आर गान में जलसो जे मोला मारू दा गर्मी में बरंता है मुझो परे थी द बेल चाने ठोक्या ओरे धाड़े लन सा गालायो ना असा के मुलांडी की खोल खबरदार गर्मियों हुजन सर्दियों हुजन मोहम्मद जा आशिक इंदा नथा जो सुभान अल्लाह अल्लाहु अकबर कबीरा है तुम्हें मां अल्लाह तो भी मां जे पेट में रहे मां बेरे साईं जन बेरे असा पे जमो ना मां आदलपुर दाखिल ई बाबो भैया त मते करे अस्पताल जे तरह ते रोए पियो खुदा करे छोकरो खैर सा जमे पाडो न खपाणो पे तो जाए ना पिणे के पिनने जेड़ो करे पर मिठो मोहम्मद पियो जमे त नूर जो लाटू पियो अच डाडा न था जो जोर सा अम्मा ते चबल बाबू जमन पे अम्मा खीमे में पया मामड़े एतरो तेल कोने जो मा दियो बारिया संजन जावा एडो नूर खीमो रोशन मक्को रोशन पहाड़ रोशन जबल रोशन पत्थर रोशन एडो नूर वेठी त मक्के में आ पर शाम जो माड़ियो मां आमना पांजे अखिन सा दिस वेड़ेवा हाजी दिलावर एडियो मिनथू कयो मास मुख छड मा रात हैदराबाद बजल सा अज रात वारी दादो मा एडियो मिनथू जे जिन्न छडई भूत छडई महरु नच अल्लाहु अकबर कबीरा छा त खलका या सब त जो सुबह मोहम्मद जा आशिक डाडिया जाओ आशिक रसूल बइयो त बुलंद करे जाओ बइयो त हुजूर जावा किया जमण सा सिर सजदे में ऐ असा जा जमण सा राम भट्टा सजो गोठ जी मथे ते खणंदा हुजूर जावा जमण सा सिर सजदे में छा पिया समझाए नमाज 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 मा हथ न कट जा अजो जटन के जो नमाज दे थोरिया दाढ़ी पटके ते थोरिया नियत साफ होजे चादा जो नियत तो जे नियत साफ आ ना पो काई चे छोपाती नियत साफ आ माल तरिये ते होजे बस छो छिता खुदा जो कसम नमाज जरूरी है हुजूर तो फरमाए मन अकामा फकद अकाम दीन जे नमाज कायम कई उन मोहम्मद जो सजो दीन कायम कयो आज के रसूल बैयत बुलंद करे जा बैयत हाने ज़रदारन जी शादी मुखे घुरायो पोते गड़े वडे मानो मुखे जो करबला बुधा मुजो करबला में बस सबक वडा मिला बा 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 पहिलो सबक सैयदन सजदो न छडियो न था जो सुभान अल्लाह मुखे खबर हो जा सुभान अल्लाह ते टेक्सा तमाम भिक्षा मां बस भरायो अचा आज के रसूल डाढिया जो करबला जो पहिलो सबक सैयदन सजदो न छडियो बियो सबक बीबिन पर्दो न छडियो मुखे निरड़ ते चुमी दई पुठी ठपे जे मौलाना तो जड़ी करबला मुखे कह न बुधाया करबला जो पहिरो सबक अली असगर कुर्बान अली अकबर कुर्बान गोट कासिम कुर्बान अब्बास चा बाजू कटची विया जेतो शिमला माखे बच्चा प्यारा नान हुसैन के रब जी नमाज प्यारी क्या जलवा करबला में दिखा जा हुसैन ने सजदे में जाके सिर कटाया हुसैन हैदरी तो आए हुई असा अली कारी हो कुरान असामत अली हाजी हो काबो असामत अली नमाजी हो मस्जिद असामत अली दीनदार हो दीन असामत अली अजो बचड़ो मुझो सोड़ो हुसैन सत्य में शहीद हो मुझो कैद शहीद अल्लामा डॉक्टर खालिद शहीद जो खुदा जो कसम सिर सजदे में आए
नारे तकबीर। शहीद इस्लाम डॉक्टर खालिद महमूद सुमरो, अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो, जमियत उलमा इस्लाम। तो गुंडा गन मशीरन जा इडहे सर विढ़ंदई नंडन जा ई गाल न समझाए बाराणी मता अटके जमियत वारन जा। न था जो सुभान अल्लाह जोर सा खुदा जो कसमा डॉक्टर वयो न वरी भी शीं पुट मिलियो। असांजे डॉक्टर साहब ते 5 दफा कातलाना हमलो थियो, 5 दफा। जे महीने में शहीद थियो 21 नवंबर मुसा गडो 29 ते शहीद थियो नवाब शामिल। मुझो किबला तहां के 5 दफा कातलाना हमलो थियो आ। या रात जो सफर न कर या सिक्योरिटी वदा मर्द कलंदर जो जवाब, जो बंदन जे हीरे जो जवाब, जर्नल जमीयत जो जवाब, राष्ट्र जे बाबे जो जवाब, नासर जे बाबे जो जवाब, जे असदुल्लाह खालिद के जान प्यारी ना है, खालिद के मोहम्मद जो दीन प्यारो। ॾाढा हाय खुदा जो कसम मरे हे सिंह जेको हाणे मिलियो आहे सखर में 19 मस्जिदियों पे शहीद कर। 1 बजे रात जो खबर पियस हजारे मानू वठी सखर पहुतो। क्रेन ते चढ़ी बिछो जेका मस्जिद जी शहीद पे करे रेंजर्स बीठिया सखर जो टीपिया गन सिधी लगी पईया। हाय भाऊ राष्ट्र क्रेन ते अचे तो जालिमाओ गन हलायो डाक हाय राष्ट्र शहीद थींदो। अल्लाह जी मस्जिद शहीद करणो कोन भैया तो बुलंद करे कायदे सिंध के सलाम कयो भैया तो नारे तकबीर। अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो, अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो। तने त मां चोमास न वेड़ा पुट खालिद जा तू विढ़ंदो रहो वेड़े में नथा जो सुभान जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो न कब्र जे गर्मीअ खां बची वेंदो, क़यामत जे गर्मीअ खां बची वेंदो, जहन्नम जे गर्मीअ खां बची वेंदो। कुल नार जहन्नम अशद हर्रा। रब सोचे हिन गर्मीअ में मुझा नारा हणो त मां रब क़यामत जे गर्मीअ खां बचाईंदुसि। मुझो वेड़ा पुट खालिद जाओ तू विढ़ंदो रहो वेड़ में मानन तो दे मोकड़ा लखे सुरख सल हर घड़ी हर गांव राशिद नारा तुझे नाम जा। ये असांजो हाणे पाकिस्तान थो रही थियो हे आ मसइलिस्तान रोज नओ मसइलो। अॻ में हिकिड़ो कोन पैदा थियो डमर ज़लील। छा डमर अमर जलील न आहे डमर ज़लील अदीबा बेअदबा अल्लाह जी गुस्ताखी तो करे ए अदीबा। खुदा जो कसम इन का अरब गोठ जो कुत्तो भलवा जो मालिक के सुञाणे इन कुत्ते पंहिंजे रब के न सुञातो। अल्लाह साईं नाले चवे छा तो अल्लाह मां न बुधाया ता के खुदा जो कसम पर कादे वियो ईमान। अल्लाह साईं के छा तो चए त जे तू जमीन ते लही अचे त तोखे किराए ते घर भी न मिलंदो। चो लानत थई चौस सभई अमर ज़लील ते अल्लाह जे दुश्मन ते रब जे नाले बकवास तो करे। कुरान में रब छा तो चए सूरह यासीन तो पढ़ा आखिरी रुकू सूरह यासीन रब छा तो चए अवलम यरल इंसान अन्ना खलकनाहु मिन नुतफा फैज़ा हुआ खसीमुम मुबीन। रब तो जे इंसान शाबाश तई किन्ने कतरे मां पैदा कयो मां झेड़ा भी मूसा शुरू कया तई। मां सिंध यूनिवर्सिटी में तकरीर गई पगड़े कमरे ज मुखे जो अल्लाह आए मुझे वो दुनिया पिणे तो अल्लाह अल्लाह जाहिल जोड़ो सवाल करे न ओड़ो मोचड़ो हणो। ए असांजा बुजुर्ग भाई जटन के कुरान बुधाइंदा कुत्तो छा जाने कणक जे मान्य मां जेड़ो मुंह तेड़ो मोचड़ो जेड़ो सवाल तेड़ो जवाब। सुञाणो पंहिंजे रब खे। असांजो सोनो नबी जाओ न यमन सां सिर सजदे में
आंगुर जो इशारो मथे छापियो चे पियो ला तस्जुदू लिशम्स वला लिल कमर हाने सज्जा जा सिज जाना बाह जाना बुतन जाना पीरन फकीरन जाना सजदा उन रब जा कजो जय मां मोहम्मद के पैदा कयो है डाडिया न था जो अकेले रब जा पुजारी भैया तबरत करे जाओ भैया था सुञाणो पंहिंजे रब खे कुरान जो पहिरियों सबक नबी साईं जी विलादत जो पहिरियों सबक हुजूर जे सीरत जो पहिरियों सबक अल्लाह जो सुञाणा मिला जो पैगाम झंडी ना जुलूस ना हलवे जी देग ना हाने तो जुल्म इहो आहे जो शादीअ में मायूं नचन मेले में खदड़ा नचन रबियुल अव्वल में मुल्ला था नचन मुल्लों दाढ़ियों पटका दाढ़ी वारो डांस करे मां काडे वञा मां काथे मातम क्या मां केड़ी भित सां टक्कर आना मां केड़े बिजली जे थंबे ते चढ़ा मार चवंदा जेड़े ते वणे चढ़ो लाइट आहे ही कोन मिंबर ते विहण वारो डांस करे अच तोखे देवबंदी बुधाए मीलाद जो पैगाम पांजे हथन के जुल्म खां बचा मीलाद जो पैगाम पेट के हराम खां बचा मीलाद जो पैगाम पैरन के नाफरमानी खां बचा मीलाद जो पैगाम अख के बेहयाई खां बचा मीलाद जो पैगाम जिंदगी के बिदत खां बचा हाजी तिलावर से ताबत अचल वारा मीलाद जो पैगाम अकीदे के शिरक खां बचा जमन खां बची मेरा ताई मोहम्मद जो गुलाम थी हौज़े कौसर ते मां मोहम्मद तुझे इंतजार में बैठा नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा मकाम मोहम्मद मुस्तफा सुञाणो पंहिंजे रब खे तो चप्पे चप्पे ते ईमान जा दहाड़े वेठा आहिनि चप्पे चप्पे ते हाणे हिकिड़ो 2 नंबर पीर पंहिंजे मुरीद वटायो मुरीद खे जे नंढियूं वॾियूं मायूं सभु गॾु कर मां ॾिसां पोइ सुञाणा पोइ क़यामत में छॾाईंदो मां केॾी टल थो करे पराइनि माइनि ॾिसां मुरीद पोइ मां जहिड़ो चरियो हुजे ॾाटरो खणी कनु कपीस माण्हुनि जोड़े हे छा चईं क़यामत में मुर्शिद हूंदा घणा असां बि सुञाणूं था असां रो कन कपियल किथे आहे मां पीरन जो मुनकिर न आहियां हाले जी वारो असांजो मुर्शिद आहे अमरोट वारो असांजो मुर्शिद आहे बेर शरीफ वारो असांजो मुर्शिद आहे पर खुदा 2 नंबरीअ खां बचो मुर्शिद सचो हुआ जंहिंमें 4 निशानियूं हुजनि घणियूं बाबा सभई नथा ॻाल्हायो ज़ोर सां 4 निशानियूं हुजनि कहिड़ियूं ॿुधा अख में हया हुजेसि दिल सफ़ा हुजेसि ज़बान थे ज़िक्र खुदा हुजेस जिस्म थे सुन्नत मुस्तफ़ा हुजेस मुर्शिद वठो न पहिरियों जाचोस खड़कायोस दिलो था वठो लंजारी मां तब खड़काए था वठो त मथां भगल हुजे माई बोहारा न ठोके मुर्शिद था वठो मुशरिक बिदअती व्याजी बेनमाज़ी गेरो वेठो वणते छा गेरो मथों बाज़न अची कयो हमलो गेरे छो मरीस बाज़ काॾे वञा हेठ जो ॾिठे त वॾो जुबो मुंहुं गुर 1000 मणियनि जी तस्बीर जे यार हिन जी झोल में किरियां बाज़न खां त बचां किरियो जो झोल में त उन रखी तस्बीर कॾहिं चाकू गेरे खे कोए पियो त मतलब गेरे जे अखियुनि में ॻोढ़ा इन मंज़र खे लथी बयान कयो गेरो छा पियो चए ॾिसी भुलिस वे सुनत वण बगणा हा वेझड़ा ऐं चए थो के सिंग तो वारी मूंखे भुलाए वियो मूंखे कहिड़ी ख़बर त केस खे नोकिया जी आहे सेठ चाइना जो ॾिसी भुलिस वे न त वण बगणा हा वेझड़ा अची पयुसि तुंहिंजी दामन में ॾिसी लाल लिबेस मूं त भायो हो दरवेश पर तूं त बाज़न खाई बुछड़ो
कुरान के जी हमें जायो दियो। नबी से फरमा मेरा जवारी रात मां जन्नत मां ट्रे आवाज बुधा मेरा अरशन मथे रबी बजो मेरा जवारी रात सतई आसमान हेठ मिठो मोहम्मद मथे सरीकुल कलाम हेठ मिठो मोहम्मद मथे रफ रफ हेठ मिठो मोहम्मद मथे काबतुल्लाह हेठ मिठो मोहम्मद मथे हाजी दिलावर जे दावत अचल वारा जिब्रील हेठ मोहम्मद वञा मथे पे वञे। सुभान अल्लाह न था जो माशाल्लाह हाजी साहब भी अची वियो। नारे तकबीर भैया तो बुलंद करे हाजी साहब जो हिस्सा भैया था ये वाहिद असांजो नाथ खान तो जे 50 साल मिठे मोहम्मद जी नाथ जी अल्लाह मां उन ॾींहुं मिलियो मूंखे मां चयो मां रोई ॾिनई अखियुनि में आई साहब जिन में ॻोड़ा जी दुआ कयो रब क़बूल कर पाण फरमायो मन आता वो यकी जेको नेकी करे ऐं रोए मां रब क़यामत में खिलाए जन्नत में मोकिलींदोमांसि। नेकी कई थे तबर अल्लाह कबूल रोजा रखे न रब कबूल कर हज कयो रब इब्राहिम अलैहिस्सलाम काबतुल्लाह शरीफ ठायो हजरत इस्माइल अलैहिस्सलाम मजूरी कई काबो ठाए हथ कयूं वेठा कुरान चातो चे चवन त रब्बना तकब्बल मिन्ना ऐ अल्लाह कबूल कर लंजारी वारो करुण शर्त ना है रोई रब खां कबूल कर अरे अल्लाह रोजा रखम कबूल कर तरावियों पढ़म कबूल कर शब्बे कदर में जागम कबूल कर एतकाफ कयम अरे अल्लाह कबूल कर कबूलियत शर्ता करण इन्नमा यतकब्बलुल्लाहु मिनल मुत्तकीन। बस हाई साहब अची वियो मूंखे मिस कॉल लगी वई त तुंहिंजो टाइम पूरो नबी से जन्नत मां 3 आवाज बुधा हिकड़ो कुरान जो आवाज मनो लंजारी शरीफ मदरसे मनो मसू कलवल उस्ताद अली हसन जो मदरसो दाखिला हुई शुरू स्कूल बंद बयानी किरो ना जी केड़ा लॉकडाउन में असा जे स्कूल जे बारन के टिप दिया था 5 वारा 6 में 6 वारा 7 में 7 वारा 8 जे पंजो पान न पढ़ियो यो मास्टर जो त पंजो अंगूठो पढ़ाईंदो पान ही कोन पढ़े ही न चलो पंजो आई कोन उन डी मां खैर परवेश नंढड़ा छोकरा स्कूल पे वञन मुझो गाड़ी में खयूं वञा शहर जो पहुता से बोर्ड लगो पियो जानवरन जी अस्पताल छोकरा पे पढ़न चांवरन जी अस्पताल मुझो ये थी लॉकडाउन जा पास थिया किरो ना अचे असा जे मदरसे में बेल चात ठोक्या इमरान पिनण जो तरीक़ो ठायो हाने वही हली कोन इंदी ईद ते इंदी आ किरोना इमरान खान जी वडी थी आ ईद ते इंदी आ खर्ची वठण बस ता मिन्यानन के ईद ते वठी आयो इमरान मिन्यानी आ ईद ते वठी किरोना मां कराची के डॉक्टर सामड़ी पियो मुझो चरे आयो ता कोने किरोना चरे आते आयो जा चे दलील ले मुझो किरोना शुरू थी चीन मां चीनन खाधा चमड़ा छा खाधा उतों दी किरोना असा चमड़ा खाइंदा हूं असा के कुरान जादो जे सुभान अल्लाह जो तो कुरान पढ़ा जोर असा कुरान जा आशिक भैया तबरत करो जाओ भैया अल्लाह हाजी गर्मी में हेड़ी खल्क मान दिठी खुदा जो कसम ए अल्लाह सा सबनीन के कब्र जे गर्मी को बचा मशर जे गर्मी को बचा जहन्नम जे गर्मी को बचा ए अल्लाह हाजी दिलावर जे न जलसे के पांच बारगाह में कबूल कर आरब खान महर के दीन जो मरकज बना अल्लाहु अकबर कबीरा कुरान जादो जे युहिल्लु लहुम तय्यिबात व युहर्रिमु अलैहिमुल खबाइस कुरान तो जे रब तो जे मां पाक शयूं हलाल कयूं खाईंदा क्यों हराम जे वेझो ही न वेंदा क्यों छो थींदी असांखे अंग्रेज जे तो रात जो मिलो ना एक बे के चो गुड नाइट मना रात खैर जी बाकी सुबह जो लंजारी पादर पिछा पी सुबह थे ना तो एक बे के चो गुड मॉर्निंग
पर इस्लाम जे तो पाण में मिलो न टे जुमला चो टे सुभान अल्लाह जो तो बोले सा जोर सा नंढा न वडा इस्लाम तो जे पाण में मिलो तो चो अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह व बरकातहू तो ते सलामती हो जे तो ते रहमत हो जे तुझा खीसा सदाई पैसन सा भरियल हो जन व बरकातहू जी माना पांजे बोलियो में तो कया केड़ो इस्लाम आला दीन आ तने तो मुझे मौला अली चो ने या रसूल अल्लाह असा जे दीन जी आला खूबी केड़ी आ आला हुजूर से केड़ो जवाब नो पहिरो डाढा चो अली अली आ चो अली अली आ असा है दर्जा हुबदार आए हूं कदा आले नबी असा प्यार है सच्चा है दिली है तवा अली जो सामान हिंदन वटा एक कुक्कड़ बेड़ा है कुत्ता बेड़ा है शराब पे मेला कराए रंडू नचाए कंदड़ा नचाए भंगा पे किन्ना कम करे तब हैदरिया मां कुरान पढ़ा तब हैदरी मारा मुझे बिना ले सनारी बंदूक तक हेडी अंधेर नंगरी कबिया बिदाई साधो जे अंधेर नंगरी लतीफ तो जे गिद्दड़ चढ़ियो घोड़े ते गिद्दड़ चढ़ियो अल्लाह कादे व냐 बो महंगो अन्नु सस्तो ना इंसाफी जुल्म बेवाजिबी बेटा ही तुझे गिद्दड़ चढ़ियो घोड़े ते लूमड़ लोडी बाह अरे के खे ॾियां अदालती सब उथी वई जेको कुरान पढ़े जेको नमाज पढ़े जेको तहज्जुद पढ़े जेको रोजा रखे वो हैदरी कोने चरियो आजा मुझे सोने अली फरमायो माखे दुनिया में टे शयूं पसंद केड़ियों अज़रब बिसैफ लश्कर कुफार कतार अंदर कतार लख जंजा हजार मोहम्मद जा गद्दार हेडो हैदर करार साहिब जुल्फकार हथ में तलवार जेको अचे पिनार जाते धक्को हण त बेड़ो ही पार डाढा चो अली अली आ पूरे मजमे में आवाज अचे जो अली अली आ चो अली अली असा है दर्जा असा है दर्जा असा है दर्जा हुबदार आया कदा आले नबी असा प्यार है लाउ डबिया जो भलो खुरायो तुम जुबैरा हां जुबैरा अदलपुर मां अख ठहराई आयो हां पर रात जो दिसे दी दी जो नथी दिसे अली छाजी अख या डॉक्टर ने ऊंदे में भी दिसे थी आगे छोकरा तक किरे मुझे खीसे में 100 रुपया विझी 1000 कढी वींदा मूंखे ख़बर घर पहुंचा 14,000 चट 300 लाउड बे जो एड़ो भलो घुरायो आ हाजी दिलावर अल्लाह इनके बरकत दे जो अरब गोठ मां कुताई भजी लाउड हुजे भी एड़ो मी मुर्दे ते हलायो उथे न त चुरे जरूर छा त खलकाई आ सोना अली बीश केड़ी प्यारी है जे गर्मियों हो जन अली के रोजो हो जे न था चो सुभान अल्लाह जोर सा बुलंद आवाज सा कुछ तो मुझो कदर क्यों मां केड़ी मंजिल कया हैदराबाद का भगवान डाडा अल्लाह मां त मरन के चयो जे वक्त घुरायो त हल्या इंदासु महफलुन के मचायो त हल्या इंदासु हे मेड़ खुशी जा त रोजानो दिसो पिया मल महरो जे सूलियत ते सडायो त हल्या इंदास अल्लाह मन्यू था बीमार थे रोजो कोने पर बीमार हुजे ना मानी दे त पाट चट साईं रोजो तो रखा मुखे कुख में सूर थो बेल चोटे तने जे कुख कदा सोनो अली तो जे गर्मियों अली गर्मिन जो रोजो छो चे रोजो आए इम्तिहान पत्तो पे त अली कामयाब थो अली टी शे केड़ी प्यारी आ चे मेहमान इंदो रहे अली खाराइंदो रहे अजे दिलावर के अल्लाह बरकत दे तहां जला भी खैर के असां जला जे के होडे माल कया बकरोआ कस्टरा मच्छी घणा नाला न थो वठा वातो न पानी थी नबी से जन्नत में 3 आवाज बुधाए एकड़ो कुरान जो आवाज हर साल लाउड घुराए आलम घुराए
स्टेज जा कुरान जो आवाज़ हिकु ॿियो ॿियो जुतीअ जो आवाज़ जिब्रील ही केरा ये सोनो बिलाल है खुमे फर्श ते आवाज़ अर्श ते बेटा इदा अबू जहल मां भी न मुड़ियो कह मां अबू जहल के बेटा ये छाजो लफ्ज़ बुझा सैयद जा अबू जहल के चई जानिबा की जी जदो कई होए बे जिन वट लफ्ज़ सैयद जे तो नबी सन भी मक्के में तू भी मक्के में हुजूर सन जो घर भी उते तू जो घर भी उते सोनो बिलाल हबश का आयो सुहैब रूम का आयो हजरत सलमान फारस का आयो कलमो पढ़ी जन्नत जा वारस बन्या तोखे केड़े नांग खादो लफ्ज़ दे सैयद जा जानब की जी माना अंदर जडो माना अगो वेजी माना तबीबा की जी जडो कई हुए भी वेजन वट फकी इन मर्ज जी हुई भी उन वट है जे तो बुजर तोखे जेका बीमारी आ या दवा हुई मिठे मोहम्मद वट फकी इन मर्ज जी हुई भी उन वट पर तो में ही का घट न त हू त साल का हासूर नबी से टियों आवाज जन्नत मां केड़ो बुधो जन्नत जो हूरन जो सांजन जी सुन्नत मुबारक डिठी त सहरा पियो चमन हां असां रो होरा बेसारा चंदियो ना ला हयाती देन रुगो कूड़ हणन दंद तरण ले जा दंद भले में जे किले ठोकड़ जड़ा खबरदार अचो त जन्नत जे हूरन जो सहरो सब दादा त जो सुबह अल्लाह डिठो कोन त हरी सिंध असेंबली बिल पास कयो आ मस मुराद अली छागे छड़ा याद आया जे तो 18 सालन को जंहिंजी शादी थियल न हूंदी 500 रुपया दंड ऐं इहो पहिरियों दंड आसिफ ज़रदारी भरींदो छो त बिलावल परनियल कोन्हे न ॿियो शेख रशीद भरींदा इन शेख रशीद जड़ो निभागो तो पूरे पाकिस्तान में कोन्हे अल्लाह कयूं से रेलुन जो वज़ीर त रोज रेलुन जा टक्कर जन्नत जो हूरा माई वड़ा सहरा चुजन बुधंदे लज थी थे अखियां त रानल दियां बरने मशा रानल भले अंधो हुजे मंझंद जो भी न ॾिसे है जन्नत जो हूरा छा पियो चवनि सुबहान मन ज़य्यन अर्रिजाल बिल्लुहा पाक अल्लाह जे मर्दन के सिंगारियो आ दाढ़ीअ सां नथा चओ सुबहान अल्लाह आशिक़ रसूल ॾाढा चओ महबूब जा दीवाना ज़ोर सां हाणे मां सखर तकी रखे एड़े हमरा के मुझो दाढ़ी नथो रखे जे दाढ़ी वरी अनु कंदी जा मुझो शापरन मां घणा खरा रखणा दाढ़ी अनु कंदी पर मरण खां पोइ ए मोहम्मद जे फौज जी वर्दी मां छा जन्नत जूं हूरा छा तो जन सुबहान पाक अल्लाह जे मर्दन के सिंगारियो आ दाढ़ीअ सां औरतन के सिंगारियो थे मथे जे डिघन वारन सां अब माइन के 500 रुपया जन मथो कुड़ाईंदियो 1000 रुपया 10000 वो 10000 मथो न कुड़ाइन तू 20 में कम लायो मोहम्मद जे सुन्नत ते अमल क्यों सुन्नत सा प्यार सुन्नत के हमको न समझो खोड़ शयूं नंढड़ियूं हूंदियूं पर कीमत में वॾियूं हूंदियूं उन जो मां मिसाल ॾियां अबा ही गाड़ी बीठी आहे 32 लखें जी पेट्रोल भी अथस ड्राइवर भी आहे रोड भी भलो हली नथी छो टायरन में हवा कान्हे हवा करोड़ जी हाजी हवा घणे जी लख जी 20 रुपए जी आदलपुर का वञो पुश 20 रुपए जी शइ 32 लख जे गाड़ीअ के बिहारियो बीठी आहे सुन्नत वारो रस्तो जन्नत जो रस्तो तो ॾाढा नथा जो सुबह जोर सां आशिक़ रसूल ॾाढा अकीदे के शिरक खां पाक कर जिंदगी के बिदअत का पाक कर बस
जिंदगी में ब कम कर रब तोखे जहन्नम खां बचाए जन्नत जो मारियो। अल्लाह ताला हाज़िरी कबूल फरमाए। वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह।